अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अॼु राति तव्हां ॾिठी हाणे जेका सुभाणे राति किस्त थींदी उन जी अपडेट एडवांस तव्हांखे ॾींदासीं ऐं तव्हांखे एतिरो ॿुधाईंदा हलूं त वारिस खे छा वाक़ई नेक्स्ट एपिसोड में मारियो वेंदो, छा रईस गफ़ार ख़ान ॻाल्हियुनि जे ज़रिए हाकिम ख़ान खे कन्विंस करे वेंदो ऐं रबनि पोयों वञी वारिस ऐं मीरा खे छॾाईंदो, या ओठे वारा हाणे वल्लू खे त मारे चुका आहिनि, हाणे नेक्स्ट कहिड़ी चाल खेॾंदा सॼी कहाणी ॿुधाईंदासीं नंढड़े वीडियो में। पहिरां खे दोस्तों पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायदि कोसो ऑफिशियल यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया त फॉलो लाइक शेयर भी ज़रूर कंदा। पोइ किस्त में दोस्तों 3-4 किस्तनि खां मां तव्हांखे ॿुधायां पियो त वल्लू खे मारियो वेंदो, इहे वल्लू खे मारे जहिड़े मूंखे वधाईंदा फ़ैसिले खे जेको न थियणु ॾींदा। तव्हां ॾिठो उअं ई कयूं, नेठि वल्लू खे मारे छॾियऊं। हाणे पहिरीं ॻाल्हि दोस्तों मुहिब के दिलि में इहो शक आहे त इहो ओठे कमु कयो आहे, हुन वारिस खे मरण जे लाइ उन टाइम मना करे छॾियो। तव्हां ॾिठो हाणे जॾहिं वारिस खे मरण जो टाइम ईंदो त मुहिब उन खे मारणु ईंदो, अहिड़े हिसाब सां पोइ बि मुहिब रहम करे वेंदो ऐं सोचींदो त मतां ही बेगुनाह हुजे। ऐं हाकिम ख़ान खे बि दिलि में शक वेहिजी चुको आहे त ओठे वारा इहे ॿधल आहिनि, इन्हनि इहो नुक़सानु कयो आहे, वल्लू खे इन्हनि मारियो आहे। तॾहिं हू रईस गफ़ार ख़ान सां ॻाल्हियुनि करण लाइ वेंदो हुते ऐं इहो ॻाल्हियूं बिल्कुलु हिन जगह आम्हूं साम्हूं इन्हनि जूं थींदियूं, लेकिन रईस गफ़ार ख़ान पूरो त ॿियार ॾियाईंदो त असां वल्लू खे नाहे मारियो, असां आज़ादु करे छॾियोसीं। पोइ हाकिम ख़ान खे ओठे वारनि जे मथां शक थी पवंदो। बहरहाल हिन चकर ओठे ऐं कमाल ख़ान वरी ॿियो को वार कंदा, हाकिम ख़ान जे मथां हमलो करण जी कोशिशि बि कंदा, या वरी वारिस खे मारण जी कोशिशि कंदा जीअं वरी फ़ैसिलो रही वञे। बहरहाल मुहिब ईअं करणु कान ॾींदो, पूरी कोशिशि कंदो वारिस खे जीअं मां न मारणु ॾियां, वारिस न मरे। बाक़ी रबनि हिकु पासे इंज लाइ थी वेंदो फ़ैसिले खां त सुभाणे का अहिड़ी ॻाल्हि न थिए। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।